डायरेक्टर सद्दाम हुसैन। जन नवन दोस्तन के फिल्म में कम करने जो शौक़ है तो वे दोस्त असां सां राब्तो करे सघनि था। ईंदड़ नई फिल्म लाइ असां उन्हनि दोस्तन के फिल्म में शामिल करे सघंदासीं। दोस्तो इंशाअल्लाह असांजी भरपूर मेहनत सभिनी दोस्तन के पसंदि ईंदी ऐं जन दोस्तन के फिल्म में कम करण जो शौक़ है तो ॾिनल स्क्रीन जे इन नंबर ते असां सां राब्तो कर। दोस्तो असांजी ये मेहनत इंशाअल्लाह ज़रूर रंग लाइंदी। राम डायरेक्टर तव्हां के बेहतरीन वीडियोस दिखा सके तो तव्हां जो साथ ज़रूरी है। चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा। जन दोस्तन के असांजो चैनल है वो चैनल हींअर ही सर्च कन सदाम सिंधी टीवी। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। मुखे पैसा था घुर्जन शहर कमा 5000 जल्दी जो तो मां वञा। सिकंदर ॿ ॾींहं पहिरियां 5000 वरिता है उहे करे के वरी तो के ॿिया पैसा खपनि। पैसा खणी काॾे थो अदा हाणे तव्हांखे त ख़बर आहे 5-7 पैसा अॼुकल्ह पैसनि जो वेल्यू ई न आहे। अदा सिकंदर शुक्र कयो अदा हैदर तोखे पैसा ॾे थो। अदा सिकंदर सारा कुझु जो कोन ॾे तव्हां वरी ॾे थो। वाह दा जमील वाह अञा तूं अदा के पूजियूं ॾे। हिकिड़ो कमु थिए कोन वरी तूं अदा के वेतर पूजियूं थो ॾे। सिकंदर जमील सही तो चए। अड़े जो सॼो ॾींहुं कमाए थो इन्ही खे मां रुपयो बि कोन ॾींदो आहियां ऐं तूं कमाई बि कोन थो पोइ बि पैसा वठी थो वञे। दावड़ा यार हाणे भला महिरबानी कर यार। ठीक आहे वञ सेठ खे वञी मुंहिंजे नाले चओ 5000 वठियासीं। ईअं न थिए हितां 5000 वठी वञी करे नशे पते में लॻाई। अदा अख्तर सेठ करे ई वॾा नमूना तो मूंखे पैसा किथे ॾींदो। तूं मुंहिंजे नाले निशानी ॾिजांसि चइजांसि त कल्ह तोखां 20000 वठी वियो। इहा निशानी। अदा हैदर अदा सिकंदर तो मथे रे चाड़े थियो आहे। अदा जमील छा कयां दादरो भाउ आहे इन जा अंकल मञणा पवंदा। अदा अदा सिकंदर दादलो असां दादला न आहियूं। न मुंहिंजा भाउ तूं बि मुंहिंजो दादलो भाउ आहीं। वालेकुम अस्सलाम। ख़लील अची वएं? हाँ पढ़ाई कीअं हले? हलो सही आहे हल कपड़ा वपड़ा मटा मानी खा हल जल्दी कर।
धीअ राबिया तूं मानी छो आंदी हुए बि हींअर मां कमु ख़तमु करे छॾियो बुख बि ॾाढी लॻी आयसि पे घर बाबा तव्हां मानी खाए खाऊं खणी अच जाओ मां हलां थी ठीकु आहे धीअ मानी खायूं ऐं 2 मिंट साही पटियां थो थकिजी पियो आहियां ऐं तुंहिंजे पोयां इजो पियो अचां ऐं तूं हल घर ए मुंहिंजा परवरदिगार इंसान त न्याणीअ खां नफ़रत कंदो आहे पर मुंहिंजा मालिक मुंहिंजी हिकिड़ी ई न्याणी आहे जेका मुंहिंजो पीरी जो सहारो बणी आहे शाल ज़िंदगीअ में मुंहिंजी न्याणी खे को कोसो वाह न लॻे खाई पेट वॾो थी वियो आहे हुतां गाॾी बि न थोरे को ट्रक सोच शहर ताणी कीअं पुॼो कयां थो ट्रक पेट जे सूर जो बहानो पोइ न को अची वियो गाॾीअ sama puasa nggak yang ruas अदा छा मसलो आहे तोसां पेट में सूर आहे यार डॉक्टर ताणी जा वसो हिनखे किथे लॻे थो ॾिठो अथम भाई तुझी मदद क्या तुसा मसलो छा है घूमण पे पा मा वञाई तो मसलो छा है तू वरी गाड़ी ते चढ़ियो ही तू ॿुधाए यार क्यों पेट कहीं तो चंगाई
सम्झ में नथो अचे त मां छा कयां। सोट तव्हां पंहिंजी मिल्कत मां हुननि खे हिसो ॾियो त मसइलो हल थी वञे। सोट हफ़ीज़ बापारी मिल्कत मां हिसो ॾिनो अथमि, बाक़ी पंहिंजी मिल्कत मां हिसो कोन ॾींदुसि। सोट तोखे ख़बर आहे त हीअ मिल्कत मां कीअं ठाही आहियां। सऊदीअ जहिड़े मुल्क में हिकु मां परदेसी बणिजी राति ॾींहुं महिनत करे हीअ मिल्कत कमाई अथमि, पोइ अदा वारनि खे मां पंहिंजी मिल्कत मां हिसो छो ॾियां। सोट या त मूंखे बि ख़बर आहे पर सोटरा वारनि खे केरु सम्झाए। सोट दुनिया वारा हूअं बि सम्झनि था त ॿाहिरि मिल्कत ते विढ़िया आहिनि। सोट जेकॾहिं अञा बि न मुड़िया त पोइ हिक ॿिए खे लोॾे ॾिसंदासूं। वरी बि सोचो इहो नुक़सानु तव्हांखे ई थींदो छो त तुंहिंजा ई ॿाहिरि आहिनि। सोट हूअं बि दुनिया वारा इहो पिया चवनि त वॾो भाउ नंढनि ॿारनि जी मिल्कत खाई वेठो आहे। जेकॾहिं ॾाढ सां मूंखां ज़मीन वधे त मां हुनखे सलाम कंदुसि। चाचा कुझु असांजे ॻोठ में अलाए कहिड़ो राकास घुमी वियो। चाचा हाणे त असांजे ॻोठ जो माहौल घणो बिगड़ी वियो आहे। ॻोठाणा नशे जा आदी बणिजी चुका आहिनि। चाचा हाणे त अलाए छा थींदो। पुट असां सभु गॾिजी इन मनशियात जहिड़े कारोबार खे बंदि कराइणो पवंदो। चाचा असां में केरु आहे अहिड़ो जेको इन कम जे लाइ अॻिते वधंदो। इहो कमु तव्हां जहिड़े नवनि जवाननि खे ई करिणो पवंदो। चाचा पोइ ठीकु आहे त असां हिन कम लाइ तयारु आहियूं। चाचा दुश्मन ताईं पुॼण लाइ असांखे को रस्तो ॻोल्हणो पवंदो। जेको बि कमु करी सोचे सम्झी कजां। चाचा दुआ कजांइ असां हिन मंशियात जहिड़े ज़हरीले कारोबार खे रोकण में कामयाब थियूं। मुंहिंजी दुआ आहे तव्हांखे अल्लाह साईं कामयाबु कंदो। छोरी अखियूं थी मिलाए छोरो चरियो थी पियो आहे। छोरी अखियूं थी मिलाए छोरो चरियो थी पियो आहे। मोहतरमा साहिबा तव्हांजो नालो छा आहे? तव्हां केरु आहियो? तव्हांखे मुंहिंजे नाले सां कहिड़ो कमु? सुहिणा साईं नाराज़ छो पिया थियो? मां त तव्हां सां मज़ाक कई। माण्हू त सुठो तो लॻी पर पोइ मुंहिंजो नालो ॿुधो। मुंहिंजो नालो राबिया आहे पर मां भर वारे ॻोठ में रहंदी आहियां। मां त सिर्फ़ु तव्हां खां तव्हांजो नालो पे पुछो, तव्हां त सॼे ॻोठ जी मूंखे एड्रेस ॿुधाए छॾी। मूंखे अलाए छा थी वियो। साईं ख़ैर ॿी मुलाक़ात पंहिंजी कॾहिं थींदी? दिल खणी वियो अजनबी खिली दिल खणी वियो अजनबी कीअं हुस्न वारनि साणो न कभी हुन अखियूं मिलाए दिल घुरी हुन अखियूं मिलाए दिल घुरी असां अखियूं झुकाए ॾई छॾी। त पोइ जमादार झटका इन्हनि सभिनी खे गिरफ़्तार कर। सर असां अॼु ई कार्रवाई कयूं था। जमादार सुधरी वेरी गुड। सर असां हींअर ई वञी उन्हनि खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी अचूं था। ठीकु आहे ठीकु त पोइ इहो कमु जल्दी कयो। तव्हांखे ख़बर आहे मां आहियां सूबेदार ख़िलाफ़ पर जुर्म जे आहियां ख़िलाफ़।
जानो बेखबर बाबा पंहिंजो कारोबार कीअं पियो हले? बॉस पंहिंजो कारोबार तमामु बहितर पियो हले, पर हिकु प्रॉब्लम आहे। नओं सूबेदार आयो आहे, सख़्तु ऐं वॾो ईमानदार आहे। तूं को फिक्र न कर, अॼु राति हुन सूबेदार सां मिली दोस्तीअ जो हथ मिलाया थो। बॉस हिकु ॿियो बि मसइलो आहे भाउ। ॻाल्हि कर कमदार, वरी कहिड़ो मसइलो आहे? साईं ॻोठ जा माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु बाबा आवाज़ सां उथारीनि पिया। हुननि जो चवणु इहो आहे त शौक़त ख़ान ज़हरीलियूं शयूं नशे वारियूं शयूं ॻोठनि ऐं शहरनि में वेकिरो करे थो पियो। बॉस कुझु कयो न त इहे ॻोठ जा माण्हू ॻीचे में पइजी वेंदा। बॉस न त असांखे हुकुम कयो, उन्हनि खे सबक़ु सेखारे अचूं। बॉस हिम्मत कयो, कारोबार तव्हांजो ख़तमु थी वेंदो। कारोबार यार दोदा छाला खुशा यार दोदा वयुस पे दोस्तन आमिर खाने ते मिलण सोचुम त तुंजी बेंसरी जी न बुधियो वणा। हा दा तो के बेंसरी धुन का बुधराया तू। यार दोदा असुल थक इलाए छड़े। सुठो थियो शौकत खान जो तव्हां अची विया, न त मां बि तव्हां ॾे अचण वारो हुयुसि। सूबेदार हाणे ते आयल हर ऑफिसर जी इज़त कंदो आहियां। शौकत खान तूं केतिरा ई गैर कानूनी मंशात जा कम करे रहियो आहीं। सूबेदार मां को बेड़ो गैर कानूनी कारोबार न पियो कयां, इहा कंहिं तव्हांखे ग़लति फहमी ॾिनी आहे। शौकत खान मूंसां घणी चालाकी न कर, पंहिंजो इहो कारोबार शराफ़त सां बंदि कर। तूं मूंखे नथो सुञाणे त मां आहियां सूबेदार ख़िलाफ़, पर आहियां जुर्म जे ख़िलाफ़। कारोबार बंदि कया, पर सूबेदार मां त तव्हां सां दोस्तीअ जो हथ मिलाइण आयो आहियां। शौकत खान मां हिकु ईमानदार पुलिस ऑफिसर आहियां ऐं तव्हां मूंखे ख़रीद करण जी कोशिश न कयो। बाबा जीअं तव्हां चवंदा ईअं मां कंदुसि, तव्हां बेफ़िक्र थी वञो। अगर जे शौकत खान सां मां हथ मिलायां त माला माल थी वेंदुसि। बाक़ी रहियो कानून, उनखे बि मां बरक़रार रखंदुसि। जेकॾहिं अगरि को मथां ज़ोर पइजियो त कंहिं वरी अॻियन मंशात केसनि फासाए उनखे पूरी ज़िंदगी लड़ाईंदुसि। बाक़ी रहियो शौकत खान मंशात जे कारोबार में
कामयाब बरकरार बाबा तू हुकुम कर सूबेदार जेके पैसा घुरदे तोखे मिली वेंदा। ठीक है शौकत खान, मूंखे तव्हांजी दोस्ती क़बूल आहे, पर इन दोस्तीअ जो नज़रानो 10 लाख रुपया थींदे। तो पोइ ठीकु आहे, मूंखे तुंहिंजी इहा ऑफर ॾाढी वणी ऐं डन, तुंहिंजा 10 लाख तोखे मिली वेंदा। शौकत खान, तूं वञी पंहिंजी मंशात जे कारोबार खे संभाल, बाक़ी हेॾा कानून ॼाणे मां ॼाणा, पर मुंहिंजो खीसो गरम कंदो रहिजांइ। ईअं न त मां तोखां विसरी वञा, छो जो तोखे ख़बर आहे न मां आहियां सूबेदार इख़लाक़, पर आहियां जुर्म जे ख़िलाफ़। तव्हांजे इख़लाक़ मां ई मूंखे लॻे थो तव्हां वाकई इख़लाक़ आहियो। छोकिरे सां मुलाक़ात थी आहे, हिकु अजीब क़िस्म जो प्यार महसूस थियण लॻो आहे। राति जो अखियूं बंदि कयां त उन जी तस्वीर नज़र अचे थी, शायदि उन खे ई प्यार चइबो आहे। वरी अलाए कॾहिं हुन सां मुलाक़ात थींदी। बाबा कहिड़े ख़्याल में घुमां, छा पई सोचे? बस सोचां पई त मैं ला कहाँ किथां करे छो। बाबा राबिया, तोखे केॾो न माल जो ख़्याल आहे। काश मुंहिंजी धीअ तोखे अल्लाह से पुट करे आ न, त मुंहिंजे न पोढ़ाए पिया दुख ख़त्म थी वञनि हा। बाबा साईं ईअं सम्झो मां बि तव्हांजो पुटु आहियां। बस राबिया धीअ, पुट जी सिक तो मां ई पूरी थी वई। बाबा कचहरी त घणी थी वई, वेह त तव्हां लाइ चांहि ठाहे। हा धीअ, मथे में बि ॾाढो सूरु आहे, सुठो को चांहि जो कोप ठाहे। सिकंदर वाई छोकिरी आयो न नाले पुछण ते चिड़ पिया कयो। छा अञा ॻाल्हि उहा तव्हांजे ज़हन में आहे? मूंखां पुछ मूं तव्हांखे छो बीहारियो? चलो तव्हां ॿुधायो तव्हांजो कहिड़ो कमु आहे?
जेकी मां तव्हां सां ॻाल्हि कंदमि छा तव्हां उहा मञींदा? चलो ॿुधायो छा ॻाल्हि आहे? आई लव यू। आई लव शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। सॼी सारी ज़िंदगी मूं तो मथां मारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। सॼी सारी ज़िंदगी मूं तो मथां मारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। जॾहिं मिलाया अखियूं मुर्गी ॻाल्हाई थो। हिकु न हज़ार दिलियूं पल में चुराई थो। जॾहिं मिलाया अखियूं मुर्गी ॻाल्हाई थो। हिकु न हज़ार दिलियूं पल में चुराई थो। मूं त पहिरीं ॾींहं खां ई पंहिंजी दिलि हारी आहे। मूं त पहिरीं ॾींहं खां ई पंहिंजी दिलि हारी आहे। सॼी सारी ज़िंदगी मूं तो मथां मारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी लोडी लोडी बाह तुझो घुमण कमाला। हर को चवे थो तुझो सजण कमाला। लोडी लोडी बाह तुझो घुमण कमाला। हर को चवे थो तुझो सजण कमाला। हुस्न जी हाक तुंहिंजी जानब चौधारी आहे। हुस्न जी हाक तुंहिंजी जानब चौधारी आहे। सॼी सारी ज़िंदगी मूं तो मथां मारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। मुनीर कल्होड़ो तोखां अखियूं न हटाई थो। नसीराबाद में हू गुलड़ा छटाई थो। मुनीर कल्होड़ो तोखां अखियूं न हटाई थो। नसीराबाद में हू गुलड़ा छटाई थो। छॾे सारो जग तुंहिंजी कई तरफ़दारी आहे। छॾे सारो जग तुंहिंजी कई तरफ़दारी आहे। सॼी सारी ज़िंदगी मूं तो मथां मारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। सॼी सारी ज़िंदगी मूं तो मथां मारी आहे। शहजादा माण्हू तुंहिंजी अखि ॾाढी प्यारी आहे। सिकंदर ज़मीन जे कम में जमील जी जड़ कढी छॾी अथमि ऐं तूं सॼो ॾींहुं रुगो नटाइण जे पोयां आहीं। अदा हैदर
आनी ज़मीन में कम ॼाणिया ई कोन अदा जमील असुल वॾो ज़मीन जे कम जो शौक़ीन अथई अदा खे वठी वञे मां छा ॼाणा ज़मीन जे कम में अदा मूंखे ख़बर आहे अदा सिकंदर काॾे वेंदो आहे अदा हुन सिकंदर खे जबार जे छोकिरी सां गॾु बाग़ में ॾिठो सिकंदर मां ही सब कुछ छा पियो ॿुधां अदा इधर अथव नंढो पर वॾो शाणो अथव उन ॾे मां हिनखे ख़र्ची कान ॾिनी हणु भणु मुंहिंजे मथां कूड़ पियो हणे न अदा न मां कूड़ कोन पियो हणो हुन ॾे हिनखे अखियुनि सां ॾिठो माना त तूं इन्ही कम जे पोयां आहीं अड़े बाबा ॾिसी पियो त हिकु ज़मीन जो मसइलो पियो थो हले उन मां अञा जान छुटी ई कोन्हे त वरी तूं ॿिए मसइलनि पैदा करण जे पोयां ही छा छॾ हिन इश्कबाज़ीअ खे असांजे अबनि ॾाॾनि बि इश्क कयो हो हाणे ही मोतबर बि थो इश्क करे दादा हैदर दादा सिकंदर को दिल छण मूंखे ख़राब था नज़र अचनि हा दा जमील तूं सही पियो चईं माना त ही मूंखां पैसा वठियूं इश्कबाज़ीअ जे पोयां आहे न दा इधर न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मिड़ेई अधेवारनि जो दिमाग़ ख़राब थियो आहे ठीक आहे पर दोबारा का शिकायत मिली न त पोइ मूंखां वधीक पुछड़ो कोन मिलंदे बाबा साईं तव्हांजे हुकुम मुताबिक़ मां अहिड़ो त हुते बभड़ ॿारियो आहे अहिड़ो त बभड़ ॿारियो आहे जो हाणे ॾिसूं त छा थो थिए बाबा अंदर हवाई हो कम जारी रख जीअं माण्हुनि जे दिलनि में मोजो ऐं खौफ़ पैदा थिए बॉस तव्हां हुकुम त करे ॾिसो असां उन्हनि खे तबाह करे छॾींदासीं तबाह बाबा साईं इन्हनि माण्हुनि लाइ हाणे धरती टामो थींदी टामो बाबा त पोइ ठीकु आहे कमदार इहो कमु तूं जारी रख मां कुझु ॾींहंनि जे लाइ इस्लामाबाद थो वञा पायलट खे चओ त जहाज़ तयारु करे हाणे ई थो चवांसि बाबा हाणे हैदर अदा साल कदम पंहिंजी ज़मीन जो हिसो छो थो वठे अदा जमील अदा साल खां ज़मीन जो हिसो वठंदुसि ज़रूरु वठंदुसि ॾिसां त हू केसी ताईं थो ड्रामेबाज़ी करे अदा हैदर अदा साल का असांजे 5 एकड़नि मां हिसो ॾिनो आहे भई 15 एकड़ केॾे जमील अदा साल इहो थो सोचे त मां सॼी प्रॉपर्टी फॿाईंदुसि या फवाइण मां कॾहिं बि न ॾींदोमांसि जेकॾहिं 5 एकड़नि मां हिसो ॾिनो अथसि त 15 एकड़नि मां बि हिसो ॾियणो पवंदुसि इहो ख्वाबु कॾहिं बि सालक जो पूरो थियणु न ॾींदुसि हू इहो थो सोचे त 15 एकड़ हुनजी ज़ाती प्रॉपर्टी आहे ईअं कॾहिं बि थियण मां न ॾींदुसि अदा हैदर हाणे कुझु न कुझु कयो न त इहा ज़मीन असांजे हथनि मां हली वेंदी न जमीला न ज़मीन हथनि मां कान वेंदी अगरि शराफ़त सां सालक मने थो त ठीकु न त पोइ हिनखे सबक़ सेखारण हैदर खे चङी तरह ईंदो आहे अदा हैदर हू आख़िर असांजो वॾो भाउ आहे यार जे हू असांजी ज़मीन खाई वियो आहे त अलाह हुनजो ई पेट भरींदो तव्हां छॾियो हिननि जहिड़े जहिड़े जी ॻाल्हियुनि खे बस सिकंदर बस तूं मुंहिंजो भाउ आहीं या हुनजो जो तूं हुनजो हिमायती पियो थी अरे उहो असांजी 20 एकड़ ज़मीन खाई वेठो आहे ऐं असांखे 5 एकड़नि मां छो ॾिनो अथसि बाक़ी 15 एकड़ काॾिया ईअं करे थियण मां कोन ॾींदुसि अदा हैदर आहे त बाबा जो पुटु न हू बि असांजो भाउ आहे माण्हू छा सोचींदा जे असां पाण विड़ूं
रहू वॾो भाउ आहे त वॾी नज़र काथे अथसि? अगरि बाबे जी जॻह ते हुजे असांजी ज़मीन ॼाणी वाणी न खाया। त तव्हांखे का ॻाल्हि सम्झणी न आहे त वञो पाण वञी ॼाणूं। त पोइ ॾिसजां त हाणे कीअं थो सालिक खां पंहिंजी ज़मीन वठां। ज़मीन तयार थी ऐं सुभाणे हली ज़मीन ते कमु था कयूं। 5 एकड़नि ते न बल्कि पूरे 20 एकड़नि ते जेको थियो ॾिठो वेंदो। रबिया, रब जो करिश्मो ॾिस पंहिंजी जोड़ी कीअं मिली वई। कॾहिं सोचो बि न हो त मुंहिंजी ज़िंदगीअ में तो जहिड़ो गुलाब जो गुल शामिल थींदो। सिकंदर ईअं त इहो थियणो हो, पर अॻिते इहो ख़्यालु रखजां असांजी मुहबत ईअं गुलाब जे गुलनि वांगुरु क़ाइम ऐं दाइम रहे। रबिया, मरी त सघां थो मगर बेवफ़ा थी नथो सघां। हूअं बि इहा दुनिया ज़ालिम आहे, प्यार करण वारनि खे कोन्हे सहिंदी। बिना पेट्रोल क्यों पैसा मां तोखे पंहिंजी ज़मीन जो हिसो ॾेई छॾियो आहे, पोइ मुंहिंजी ज़मीन में तूं छो पियो कमु करें? अदा सालिक ज़मीन तुंहिंजी रुगो न आहे, मुंहिंजी ॿिया मुंहिंजी। छा तुंहिंजे चवण सां ऐं तुंहिंजे झलण सां मां ज़मीन ते न ईंदुसि? हैदर, मां चवां थो मुंहिंजी ज़मीन मां निकिरी वञ। सालिक, मां ज़मीन मां कोन निकिरंदुसि, इहा मुंहिंजी ज़मीन आहे, मुंहिंजी। तूं छा थो सम्झे? तूं मुंहिंजी ज़मीन ॾाढाई सां कब्ज़े कंदे त मां पंहिंजी ज़मीन छॾे ॾींदुसि? सालिक न। हाँ इधर हाँ, सुठो रेंज में निकिरी वञ। छेड़ो असां ॿाहिरनि जो पाण में आहे, तूं सोटाई असांजे विच में न अच त भलो अथई। ईअं न थिए केॾी महिल हिन हथनि सां सिधा बस्ट सीने वारा हणाए। अच्छा
इधर वरी बि चईंदा ज़मीन मां इज़त सां निकिरी वञ न त सुठो कोन थींदो। अच्छा त मां निकिरी वञा ज़मीन मां? अॼु ॾिसो त ज़मीन मां केरु थो निकिरे। शौकत खान तव्हांजो कारोबार कीअं पियो हले? का रंड रुकावट त न आहे? सूबेदार आवाज़ जे हूंदे असांखे अहिड़ी तकलीफ़ जॾहिं अव्हां जहिड़ो ऑफिसर असां सां गॾु आहे त पोइ बाबा असांखे ख़तरो छा जो? सूबेदार साहब बॉस जी पारत हुजेव। सूबेदार साहब तू घणो ई माल खाधो आहे बोस जो, कुछ बोस जो ख्याल त कर। सूबेदार साहब वरी बॉस जी भारत हुजे। सूबेदार साहब बॉस जो सॼो कारोबार आउं संभालींदो आहियां। ईअं न थिए तूं किथे गद्दार थी बि रहे। सूबेदार बाबा जे माल खाइबो आहे त कुझु ॻाइबो बि आहे ऐं बॉस तोखे माल थो खाराए, कुझु करे ॾेखार करे बाबा। शौकत खान जेकॾहिं तुंहिंजी रस्ते जी का बि रुकावट थिए न त तूं हिन सूबेदार खे ॿुधाए सघें थो। मुंहिंजो नालो आहे सूबेदार जे ख़िलाफ़, पर आहियां जुर्म जे ख़िलाफ़। ठीकु आहे सूबेदार, जेकॾहिं मुंहिंजे रस्ते जी का बि रुकावट मुंहिंजे अॻियां आई न असुल खणी अची तुंहिंजे लक़ब जे हवाले कंदुसि। इधर छाल करे छोड़ ढरा दिनो क्यों दादो छबीला इन जे करे ठर ॾिनी मांस त इहो पहिरियों मौक़ो होसि। आधा साल हिकु वारी असांजा भाई आहे। न हू असांजो भाउ न बल्कि दुश्मन आहे, दुश्मन रत पियाक दुश्मन। इधर जेको अॼु असां साल कयूं अशर कयूं वरी ज़मीन ते ईंदो ई कोन। हा जमीला हा हूंदोसि पितो त दोबारा ज़मीन ते ईंदो ई कोन। तो बेप थियो वापस मोटी ईंदो। वाह दाइदर वाह, वाह जो नेकीअ जो कमु कयो अथव। नंढा ॿाहिरि वञी वॾे भाउ सां विड़ी आया आहिनि। मां तो चवां तव्हांखे गुल पाराइजनि। तव्हांखे मां केतिरा दफ़ा सम्झायो आहे त जहिड़े बि छा रखियो आहे असांजो ख़ानदान तबाही बर्बाद थींदो, नालो निशान न रहंदो असांजे ख़ानदान जो। बस ख़ानदान असांजो न बल्कि सालिक जो न रहंदो। ख़ानदान त उनजो मां ख़तम कंदुसि। मां अदा इधर मां हरगिज़ ईअं नथो ॾिसणु चाहियां असांजो ख़ानदान ख़तम थिए। पोइ वञ ज़हर जूं गोरियूं वठी आ मूंखे ॾेई छॾ त मां मरी वञा। मां पंहिंजी अखियुनि सां पंहिंजे ख़ानदान जी बर्बादी न ॾिसां। मूंखे ॾे हथियार दा, मां अॼु पंहिंजे पाण खे मारींदुसि। बस कर मूंखे ॾे हथियार। मां चाहे तो छॾ हथियार। मूंखे ॾे दा हथियार। मां चाहे तो छॾ। छोट ऑफिस है मूं न पे चाहियो त असां भाइरनि में कोई मसइलो पैदा थिए। छोट अदा वारनि जी हिन हरकत सां रत जे रिश्तनि खे बाहि लॻी वई। छोट काॾे? छोट हे त के अहिड़ो सबक़ से जो दुनिया यादि कंदी। न छोट मां जहिड़ो कमु नथो चाहियां।
पुट खुदा बख्शे वरी नई ॻाल्हि ॿुधी अथम। चाचा कुदूस तव्हां वरी अलाए कहिड़ी त ख़बर ॿुधी आहे। पुट पंहिंजे भर वारे ॻोठ में वरी नओं झेड़ो थियो आहे। चाचा कुदूस वरी कंहिंजो झेड़ो थियो आहे? पुट सालिक ऐं हैदर वारनि जो पाण में झेड़ो थियो आहे। चाचा वरी छा ते? त ज़मीन तां मूंखे लॻे थो इहो झेड़ो वधंदो खुटंदो कोन। चाचा हिकिड़े मसला खुटनि ई कोन था त वरी ॿिए मसला साम्हूं अची था वञनि। दौलत कहिड़ी ज़ालिम शइ आहे जेका रत जे रिश्तनि खे बाहि लॻाए छॾे थी। हा चाचा दौलत अहिड़ी शइ आहे जे रत जे रिश्तनि जी बि सुञाण ख़तम करे थी छॾे। अलाह साईं हिदायत ॾींदो, बाक़ी कमु घणो आहे। चाचा पोइ ठीकु आहे त मां कंहिं कम सां वञा थो, शाम जी कचहरी कंदासीं। पैसा न ॾींदो आहे छा कमु हिन जो? ॾिसी वरी छा अथई जनाब जी गोरी पई आहे विझी ॾिस वरी। ठीकु आहे सेठ विझी ॾियांसि थो, वरी कयां थो कारवाई इन सां। या छोड़ भला मार तो यार मुझे इसको पकड़ ले था तो करी तो पकड़ खलवा तो सो मगो ना तो दे बीन वाली जाए यहां पे वक्त में बड़ी शुरू कर। कचहरी क्यों कम दियो हाणे ईंदो ई कोन्हे। सुठा फीस हाणे पाणी सर खां मथे चढ़ी चुकियो आहे। सुठ साल खां पोइ तव्हां छा सोचियो आहे? हाणे असांखे कुझु न कुझु करणो पवंदो। सुठा फीस हाणे बनी असांजी थींदी या हुननि जी थींदी? जेकर तूं चए त मां कुझु माण्हू गॾु कयां जीअं असांखे ज़मीन छॾाइण में आसानी थिए। सोट जेतिरा माण्हू गॾु करणा अथई त भली कर। बॉस जो हुक्म है तो हिन पूरे इलाइके में अहिड़ो खौफ़ पखेड़ जो शौकत खान जो नालो ॿुधी छिरक भरे वञनि। छिरक जानू मां तोसां गॾु आहियां। जानू त कोई देर छो थो करी? अमीर देर न कबी। इहो कम हर हाल में हर सूरत में हिन जानूअ खे करे ॾेखारणो आहे। मनशात वेकरो करण ते ॻोठाणा इतराज़ था कनि। अमीना मनशात हिन पूरे इलाइके में वेकरो थींदी रहंदी। जेकॾहिं कंहिं बि मनशात रोकण जी कोशिश कई न त उनखे मौत जो मज़ो चखणो पवंदो। हिन जानूअ जे हथां मौत जो मज़ो चखणो पवंदो। छोट ए दई आचर ए दई जबल झेड़े जा असली मुड़स माण्हू दई मुड़स माण्हू। सोट ऑफिसर वाह जा माण्हू हथ क्या थई
सालिक छा हुकुम आहे असां लाइ? सालिक पोइ हुकुम कर लाशनि जा ढेर करे जी। फिलहाल इन जो नगर जो पतो बदली कर। पुट पोइ ठीकु आहे। राबिया वियो त कचहरी कयूं, छॾियो हाणे घुमण जो। सिकंदर उथ त प्यार जा गीत गायूं। जेड़ो प्यार भलो आहे तुझो, जेड़ो प्यार भलो आहे तुझो,
ओए बीरू होटल आ रही अरे छा चाय में भी जी नो मुक्के पिटम कुड़ वाह जी जगह लभी हुई इतने दो टंकी खाली क्या बेचा क्या आज तेने का भेंड तो चुटिया क्यों न पूछ रहा क्यों मुंची मां भेंडा कौन तो ने तो भूलियो ही तू खाई पर सा तू भेंडा तोड़े मरी के तो कर मां मुंची तू पक्का अंधो छी इतने घर मोरे शक तो करे मां तू मुखे के तू ना हो हेॾे हैदरा त हेॾे साल खां अॼु मोकिलियो आहे कमदार अॼु कमु करे ॾेखार हिन मां हिकिड़ो मुड़ुसु फेराए ऐं दुश्मनीअ जे भाउ खे पेट्रोल थो हारियां पेट्रोल गोली हणा कहिड़े खे हाँ हिन खे हथियार आहे हिन खे गोली हणंदुसि न त पक चवंदा इन्हे मारियो आहे सालक तंहिंखां कमदार केरु आहे इन्हनि मां मुड़ुसु हिकिड़ो अड़ी इहो छोरो केॾां अची वियो मूं त वॾे खे बि मारणु चाहियो हल ख़ैर कमु त थियो न पोइ ॾिठो वेंदो अरे ही छा थी वियो सालक हैदर जे भाउ खे गोली लॻी वई अतर मां त गेरे खे निशान कयो सोटरा छा थियो सोटरा पीस
हेदर जे भाग लाइ कीअं गोली लॻी वई? हले त हफ़ीज़ हलो त हलूं। यार जे हलंदासीं त सुठा असांखे कसूर सम्झंदा। सालिक तो कुत्ते वारो चोरी वार करे सुठो न आहे का मरण लाइ चओ थी। कमदार अॼु वॾा वॾा टक पियो नी। आख़िर छा मसलो आहे? छा मसलो अथई कमदार? अॼु ॾाढो ख़ुशि पियो लॻी। छा ते पियो डबल डबल टक नी? होतार जॾहिं इहा ख़ुशीअ जी ख़बर ॿुधण था चाहियो त पोइ ॿुधो बा। वाह जी ॻाल्हि ॿुधायो। बॉस त पोइ असां लाइ हुकुम कहिड़ो आहे? जानो तूं पंहिंजे कम मंशियात जे अफ़ीम चर्स शराब जे पठनि खे ॻोठ ॻोठ गलीअ गलीअ शहर शहर में पहुचा। मूंखे माल खपे माल। ऐं हा वापार में मूंखे मुनाफ़ो खपे नुक़सान न। बॉस जे तव्हांजी इजाज़त हुजे त हिकु ॻाल्हि कयां? जानो तोखे इजाज़त आहे। बॉस मूंखे अहिड़ा माण्हू सुझनि था जंहिंजे कम करण सां असांखे घणो फ़ाइदो मिलंदो। जानो त पोइ मूंखे बि अहिड़ा माण्हू ॿुधा जंहिंजे कम करण सां शौकत ख़ान खे फ़ाइदो पवे। तो जेके माण्हू मां हिन कम लाइ हथ कया आहिनि उहे गौर कंदड़ ऐं पिनण वारा फ़क़ीर आहिनि जेके मंशात जो कारोबार कंदा ऐं उन्हनि ते पुलिस बि शक न कंदी। वाह जी टिक सोची अथई। इन्हनि घोड़नि इन पेनड़ू फ़क़ीरनि ॾे त कजो शक ई न वेंदो। उहो बि सूबेदार त असां सां ॿधल आहे। वाह जी कम जी जानू ॻाल्हि कई आहे। बाक़ी ही मुंशी किताब खयो बगल में इन कयो पेट कढियो बीठो आहे। ॿियो छा आहे हिन में नचण? तोखां वायल कोन कंदार सॼा कम भोतार जा सभु हालियूं हिन किताब में रखियो अथव तव्हां। तूं बसि ख़ाली पेली सुठियूं हणंदो अथव अथई चंपरा। शहर मां थी आहीं ख़ैर सां आहीं? हाँ चाचा बस कम हुयो ज़रूरी इन जे लाइ वियो मैं। अस्सलाम वालेकुम चाचा कुद्दूस। बिस्मिल्लाह। मेहरबानी। पुट वही ते खुशबाश ठीक ठाक वेठा आयो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान बिल्कुल ठीक ठाक। पुट वही ते काॾां वए? चाचा वयो मैं दोस्तन जी दावत ते सोचम त चाचे सां मिलिया वञूं आया आहियूं त। पुट तव्हांजा वॾा लख लाइ कई तव्हां कुर्ब जा कदम भरे आयो। छा तव्हां वॾी उमिरि जा आहियो? सोचम त चाचे सां कचहरी कयो वञा। पुट भली करे आए जी करे आए। चाचा ॾे ख़बर हितां जे ॻोठ जा हालात कीअं आहिनि? न पुछ त भलो आहे। असांजे ॻोठ जो हालात ॾाढो ख़राब थी वियो। ख़ैर त आहे वरी छा थी वियो? असांजे ॻोठ में मनशियात जहिड़ो ज़हरीलो नशो सरेआम हली रहियो आहे। चाचा त पोइ छा हिनखे कोई रोके नथो सघे? पुट इन्हीअ खे केरु रोके? चाचा कानून त आहे, कानून जा दरवाज़ा ठड़कायो। त कानून जे अखियुनि ते कारी पट्टी चढ़ियल आहे। अदा वही दे ख़बर भी अथई अञा चाचे खां छा पियो पुछे? खुदा बख्शा तूं सही पियो चवीं। अगर कानून सच्चाई करे तो सब कुछ थी सके थो। कानून सच्चाई करे हा त कॾो को किसो ख़त्म थी वञे। चाचा बिल्कुल सही पिया चओ। पुट छॾे हिन ॻाल्हि खे। तव्हांजे ॻोठ ते त ख़ैर आहे? चाचा ख़ैर वरी कहिड़ो, असांजे ॻोठ में बि बाहि ॿरी पई आहे। पुट उहो वरी कीअं? चाचा मुंहिंजे घर जी भरिसां हैदर ऐं सालखारनि जो घर बि आहे। उन्हनि जी अहिड़ी रत जे रिश्तनि में बाहि लॻी वई आहे जो हू हिक ॿिए जी रत जा प्यासी बणिजी विया आहिनि। तव्हांजे ॻोठ जी इहा ॻाल्हि असां पहिरीं बि ॿुधी हुई। माहौल कुझु थधो थियो आहे या अञा गरम आहे? किथे वरी हुननि त हिक ॿिए जा मुड़ुस मारे छॾिया आहिनि।
चाचा सालिक त पंहिंजे नंढे भाउ खलील खे गोली हणी मारे छॾियो। तूं सही थो चए, हिन दौर जी हालात ॾींहों ब ॾींहुं वधंदी थी वञे, खुटे कान थी। चाचा अलाह ख़ैर कंदो, मां बि तव्हां सां यकीन कचहरी में वेही हुयमि, अलाह ख़ैर कंदो। तुझी ना परिस्थितियो नतीजो आहे असांजो नंढड़ो भाउ मौत जे बिस्तर ते लेटो पियो आहे, जे ज़मीन जे करे असां पंहिंजो घोट कुहाए छॾियो। अञा बि तूं उन ज़मीन जी पचर नथो छॾे। तूं हूंदे त ज़मीन काईंदे न, तूं ई न हूंदे त हिन ज़मीन खे असां छा कंदासीं? ज़मीन वठंदुसि, ज़रूर वठंदुसि सालिक खां ज़मीन। इन ई ज़मीन जे करे हुन मुंहिंजे भाउ खे मारियो आहे। जैसी मां हुनजो खानदान न तबाह कंदुसि, तैसी ताईं मुंहिंजे बदिले जी बाहि पूरी न थींदी। हीअ रत जी रांदि सालिक शुरू कई आहे, हाणे हीअ ख़तम बि सालिक ते थींदी। सालिक ते अदाब असां ॻोठ में नशो खपण कोन ईंदासीं। तालाऊं शौकत खान जे चवण मुताबिक़ मां कम करे छॾियो। जानू अञा ॻोठाणा वैस जे ख़िलाफ़ आहिनि, सभिनी खे मार। अमीना आस्ते आस्ते सभिनी खे दुस कदुस। जानू अच तालाऊं कम थी वियो। हाँ अमीना अच। हाणे त वाकई दुश्मनी जी बाहि वधी वई आहे। हाँ सोट, असांखे त खून करण जो इरादो ई कोन हो। सोट कीअं बि करे हली सोटरां खे असल हक़ीक़त जी ॻाल्हि कजे त असां ही ॼाणी वाणी खून नाहे कयो। सोट हफ़ीज़, छा अदा हैदर तुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कंदो? सोट कोई इन मसइले खे हल कीअं कजे? सोट हफ़ीज़, जेको थियो सो ॾिठो वींदो। सोट सालक जेकर तव्हां चओ त मां उन्हनि जो उज़ुर करे अचां। सोट चरियो त नाही, उहो असांखे तॾहिं ते अचण कीअं ॾींदो? हूअं बि असां हुनजी नज़र में असां हुनजे भाउ जा कातिल आहियूं। सोट पोइ ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। कमदार जी बाबा जीप तैयार करवा। जीप त तव्हां जानूअ खे ॾिनी आहे, तव्हांजे ई कम सां लॻियल आहे बाबा। तो पोइ ठीकु आहे कमदार, छॾ जीप खे, तूं चूडी तैयार कर त ज़मीन त चकर ॾिजे। हाज़िर बाबा, 2 मिंट लॻंदा, गाॾी तैयार थो पए।
सेठ कोने वेठो अॼु छोकिरे खे ॾियां थो ॾारो। राते साइड कोरा ने वो सुबाने दी तो साइड में खैम थोड़ा लगता है। यार कभी पेशाब गुंडई मुझे टेंशन हो गया गले डाल इतने लाई पे क्यों भी बच्चे शेव क्यों इतने ले आओ अरे निभाओ पकड़ारो दइयो दिसाए भी अरे वो तो भजियो सेठ के बुझाने जानो दे खबर बाबा कारोबार में का रंडक वगैरह तो न पई थिए। बॉस फिलहाल तो अहिड़ो को मसलो न आहे पर ॻोठाणा तव्हांजे ख़िलाफ़ थी विया आहिनि। जानो वरी कंहिंखे मौत खयो आहे जेको शौकत खान जे खिलाफ़ बगावत पियो करे। बॉस असांजे ॻोठ जे भर में रहण वारो ख़ुदा बख़्श एसपी ताईं शिकायत पहुचायो आहे ऐं ईअं न थिए त को उहो मसलो पैदा करे। पोइ जानो इन खुदा बख़्श खे उन एसपी ताईं पहुचण खां पहिरियां ख़तम करे छॾ ऐं उन जो लाश के वधड़ नहर में लोड़े छॾ। त पोइ बॉस इहो कमु अॼु राति थी करे छॾींदुसि। बॉस असां लाइ छा हुकुम आहे? न जानो वटि पंहिंजा हमरा रखियल आहिनि ही पाण वञी इहो कमु करे ईंदो। बस मुझे ला छा हुकुम आहे? तूं पंहिंजो कमु करे छॾियो आहे न तोखे छाजो हुकुम आहे? बीह रहो चुप करे। मूं सोचियो त खाई पी अचां ॿाहिरि पोइ सतो बि न छॾियो। मुझे छा पियो सोची? तूं न ॿुधायो कुझु बि न। पुट ख़ुदा बख़्श सही चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथा आॾ। जी चाचा इहो वरी कीअं? पुट मूं ॿुधो आहे त शौकत खान जहिड़े ज़ालिम सालिक ऐं हैदर वारनि खे वेड़ाइण में का बि कसर न छॾी आहे। पुट जेको ज़ालिम चाहियो उहो ई थियो। पर चाचा हिकु ॾींहुं हुनखे पंहिंजी कई जी सज़ा ज़रूर मिलंदी। पुट ज़ालिम खे ख़ुदा जेको रसो ॾे थो उहो ई रसो उन जे गिचीअ जो फंदो बणिबो। चाचा जेसीं ताईं हुनजो वक़्तु अचे फ़िलहाल त हू पंहिंजी ॾाढाई ॾेखारे पियो। पुट ॾे ख़बर तो छा कयो? चाचा मां हिन ॻोठारे मसइले लाइ एसपी साहब सां मिली आयो हुअमि। एसपी साहब चयो आहे त कुझु ॾींहं सब्र कर मां हिन ॻाल्हि जी तस्दीक कयां हिन मसइले ते अमल कंदासीं। पुट मूंखे लॻे थो एसपी साहब कुझु न कुझु ज़रूर कंदो। जी हा चाचा एसपी साहब मूंखे ॾिसण में ई भलो लॻो। जॾहिं बि इन कम सां वञे त ध्यान सां वञिजा। चाचा तव्हां बेफ़िक्र थी वियो। पुट शौकत खान हुअं बि ज़ालिम ऐं वेशी आहे। चाचा इंशाअल्लाह हिन ज़ालिम जो हिकॾहिं किसो ख़तमु थींदो। चाचा अगर इन ज़ुल्म जे खिलाफ़ विढ़ंदे मरी भी वयुमि पोइ बि मूंखे हिन ॻाल्हि जो अफ़सोस न थींदो। पुट तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर अलाह भली कंदो। चाचा जंहिं रस्ते खे मूं वरितो आहे उन रस्ते जो मिसाल वांगुरु इहे बात मां गिरव कढण जे बराबरि आहे। अलाह ख़ैर कंदो तूं पंहिंजी जदोजहद जारी रख।